नाज़रीन हेडलाइंस वारी वाक़िया आगे कंदासीं। नई वफ़ाक़ी काबीना हल्फ़ खणी वरितो आहे। 30 वफ़ाक़ी ऐं 4 ममलिकती वज़ीरनि हल्फ़ कयो आहे। वक़्ती सदर सादिक़ सिंधराणी काबीना खे हल्फ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिनि शिरकत कई। अहसन इक़बाल, ख़्वाजा आसिफ़, ख़्वाजा साद रफ़ीक़ ऐं ॿिनि वफ़ाक़ी वज़ीरनि तौरु हल्फ़ खणी वरितो आहे। ख़ुर्शीद शाह, शाज़ा मरी ऐं शेरी रहमान बि क़सम खयो। नून लीग जे 14 ऐं पीपल्स पार्टी जे 2 मेंबरनि हल्फ़ कयो। JY जे 4 ऐं MKM जे 2 मेंबरनि वफ़ाक़ी तौरु हल्फ़ खयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। नई वफ़ाक़ी काबीना हल्फ़ खणी वरितो आहे। 30 वफ़ाक़ी ऐं 4 ममलिकती वज़ीरनि हल्फ़ कयो आहे। वक़्ती सदर सादिक़ सिंधराणी काबीना खे हल्फ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिनि शिरकत कई। अहसन इक़बाल, ख़्वाजा आसिफ़, ख़्वाजा साद रफ़ीक़ ऐं ॿिनि वफ़ाक़ी वज़ीरनि तौरु हल्फ़ खणी वरितो आहे। ख़ुर्शीद शाह, शाज़िया मरी ऐं शेरी रहमान बि क़सम खयो। नून लीग जे 14 ऐं पीपल्स पार्टी जे 2 मेंबरनि हल्फ़ कयो। JY जे 4 ऐं MKM जे 2 मेंबरनि वफ़ाक़ी तौरु हल्फ़ कयो आहे। ख़बर अवां से शेयर कयूं पिया। वक़्ती सदर सादिक़ सिंधराणी काबीना खे हल्फ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, बिलावल भुट्टो ज़रदारी, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिनि शिरकत कई। अहसन इक़बाल, ख़्वाजा आसिफ़, ख़्वाजा साद रफ़ीक़ ऐं ॿिनि वफ़ाक़ी वज़ीर तौरु हल्फ़ खणी वरितो। ख़ुर्शीद शाह, शाज़िया मरी ऐं शेरी रहमान बि क़सम खयो। नून लीग जे 14 ऐं पीपल्स पार्टी जे 2 मेंबरनि हल्फ़ कयो आहे। JY जे 4 ऐं MKM जे 2 मेंबरनि वफ़ाक़ी वज़ीर तौरु हल्फ़ खयो आहे।